बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। व्यूअर्स, अवां ॾिसी रहिया आहियो ख़ादिम इन्फो टीवी ऐं मां तव्हांजो मेज़बान आहियां ख़ादिम कलोड़ो। ऐं मूंसां गॾु आहे सिंध जो मौरख़ मुहक़िक़ ऐं पंहिंजो दानिश्वर अलामा हिज़्बुल्लाह सुमरो साहिबु। ऐं असां अॼु ख़ैरपुर जे तारीख़ ते, ख़ैरपुर जे जग्राफ़ी ते ऐं ख़ैरपुर जे ॿियनि पहलुअनि जे हवाले सां साईं जन खां मालूमात वठी करे तव्हां सां शेयर कंदासीं त जीअं ॾेह ऐं परॾेह में वेठल असांजा जेके बि इल्मु दोस्त, अदब दोस्त, सिंध दोस्त ऐं ॿिया पंहिंजो इल्म जा तालिब इल्म जेके आहिनि उन्हनि जी मालूमात में इज़ाफ़ो थिए, उन्हनि जे उञ खे वधाए सघूं। अलामा साहिबु, सभ खां पहिरियां तव्हांखे भलीकार चऊं था असां पंहिंजे हिन टीवी सेटअप में अचण ते। साहिबु, ख़ैरपुर हिकिड़ी रियासत आई, हिकिड़ो मुल्क हो ऐं ख़ैरपुर जूं तमामु जेके आहिनि मुख़्तलिफ़ जेके तसौफ़ सां लॻापियल जेके रूहानी वहुकुर आहिनि उहे पिणु हिते मौजूदु आहिनि। दरगाहूं आहिनि त जीअं पीर जो ॻोठ जी दरगाह, सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह आहे, राणीपुर गंबट, ख़ुशखैर मोहम्मद इसबाणी, प्रियालो वारियूं जेके दरगाहूं आहिनि। उनखां सवाइ ख़ैरपुर जो हितां जो जेको सूफ़ियाणो ऐं रूहानी उहो कहिड़ो तारुफ़ु आहे? साईं, हिते वॾियूं वॾियूं शख़्सियतूं मज़हबी हवाले सां वॾियूं शख़्सियतूं आहिनि। जेकॾहिं असां ॾिसूं त पुराणे दौर में असांजा हज़रत सचल सरमस्त उन सां तालुक़ु रखंदड़ हज़रत नानक जेको आहे यूसुफ़ आहे, चनी फ़क़ीर आहे, या सूफ़ी ख़ैर मोहम्मद इसबाणी आहे, साईं खे चाहे फौलाद फ़क़ीर आहे, ॿिया केतिरा ई ग़ुलाम हैदर फ़क़ीर गोदड़ियो आहे। त केतिरियूं ई हिते दरगाहूं जेके सूफ़ियाणा वॾा वॾा सूफ़ी आहिनि उहे असांजे ख़ैरपुर रियासत ऐं ख़ैरपुर इन में रहिया आहिनि। त इहे शयूं असांजे ख़ैरपुर ते असरु अंदाज़। उनखां सवाइ खोड़ा शरीफ़ जी पंहिंजी हिकिड़ी सुञाणप रही आहे मज़हबी, उहा वॾी हिकिड़ी तारीख़ आहे। मखदूम अब्दुर्रहमान शहीद खां वठी जेके मखदूम रहिया आहिनि उन्हनि जो दीन, उन्हनि जो त अहमद शाह अब्दाली बि हिते सलाम करणु ईंदो हो ऐं पहिरें उघाड़े थी ईंदो हो। उनजी एतिरी अक़ीदतमंदी हूंदी हुई त इहा बि शख़्सियत ख़ैरपुर में आहे। उनखां सवाइ वरी जेकॾहिं ॾिठो त राणीपुर जा पीर साहिबान आहिनि उहे बि हिते आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु हिते जेका वॾी शख़्सियत हज़रत पीर मोहम्मद राशिद रोज़ेदणी रहमतुल्लाह अलैह, उहा जेका हिते रहे थी। वॾी ॻाल्हि तव्हांखे इहा बि ॿुधायां त उन जी हिते मज़ार आहे पीर ॻोठ में, त उन जो पुटु थी गुज़रियो आहे पीर सैद सिबग़तुल्लाह शाह राशिदी पहिरियों अव्वल पागारो। उहो जेको हुयो उहो जेका उन वटि सॼे हिंदुस्तान मां फिरी नाव में थी जेका हिंदुस्तान जी पहिरियों पाकिस्तानी इस्लाम जी रियासत, मुसलमाननि जी रियासत जो जेको तसवुरु ॾिनो उहो सैयद अहमद शहीद बरेलवी रहमतुल्लाह अलैह ऐं शाह इस्माइल शहीद रहमतुल्लाह अलैह उन जे ख़लीफ़े उन्हनि ॾिनो। उन्हनि जे चयो त हिते हिकिड़ी इस्लामी रियासत क़ाइमु थियणु खपे। जीअं त सिख पंजाब में वॾो ज़ुल्म करे रहिया मुसलमाननि ते, पंजाब ऐं सरहद माना इलाइक़नि ते, त उन में उन्हनि चयो त हिते इस्लामी हुकूमत कीअं क़ाइमु कजे। उन्हनि हिते आया, हिते हिननि जी कंहिं सॼे हिंदुस्तान में का बि मदद न कई। उहे अहलो अयाल समेत पीर ॻोठ में आया ऐं पीर ॻोठ में सैयद सिबग़तुल्लाह शाह अव्वल वटि रहिया। ऐं उन सैयद सिबग़तुल्लाह शाह अव्वल उन्हनि जी मदद चढ़ी एतिरी न कई। उन्हनि जो ख़ानदान बि उते रहियो, जेके उन्हनि मुजाहिदनि सां ॿार उहे उते रहिया ऐं पंहिंजा मुरीद उन्हनि खे ॾिना। त सैयद